बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। तारीख़ कॾहिं बि कंहिंजो एहसान नाहे खणंदी, उहा वापसि ज़रूरु कंदी आहे। तव्हां खोड़ अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा जिन पंहिंजो नाओ तारीख़ ते हमेशह जे लाइ जहिड़ो करे छॾियो ऐं उन जूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं असांजे ज़हन में हमेशह रहिजी वेंदियूं आहिनि ऐं ईंदड़ नसुलनि ताईं का ख़बर न आहे त केतिरे नसुल ताईं उहे ॻाल्हियूं जारी रहनि। तंहिंजे करे कोशिशि कयो त पंहिंजो नाओ हिन जॻह ते छॾे वञो, छो जो उहो नाओ ई हूंदो जेको तव्हांखे हमेशह जे लाइ हिन दुनिया में ज़िंदा रखंदो। अल्बर्ट आइंस्टाइन खे केरु न सुञाणे। तव्हांखे कुझु ॻाल्हियूं अल्बर्ट आइंस्टाइन जी ॿुधायां थो जेके ॾाढियूं वणंदड़ प्यारियूं ऐं सुठियूं आहिनि, जेके हमेशह तव्हांखे कमु ईंदियूं पियूं ऐं तव्हांखे मोटिवेट कंदियूं पियूं त कंहिं नई शइ खे तख़लीक़ करण में, कंहिं नई शइ खे सम्झण में, या पंहिंजो पाण खे सम्झण में, या ज़िंदगीअ खे सम्झण में त कहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारिजे। अल्बर्ट आइंस्टाइन जॾहिं नंढड़ो हुयो त हुनखे कंहिं बि क़िस्म जी ख़बर न हुई। एसि ताईं जो 4 सालनि ताईं अल्बर्ट आइंस्टाइन हिकु बि लफ़्ज़ु न ॻाल्हायो हुयो। ॿाहिरि ॿारनि सां खेॾंदो त बि कंहिंसां को बि लफ़्ज़ु न ॻाल्हायईं। घर में हुयो त बि कंहिंसां हुन कुझु बि न ॻाल्हायो हुयो। मुंहिंजा पीउ माउ परेशान हुया त हाणे जेकॾहिं हू ॻाल्हाए नथो त हू ज़िंदगीअ में अॻिते कीअं पंहिंजी ज़िंदगी बसर कंदो या गुज़ारींदो ऐं हुनखे अॻिते हली तकलीफ़ थींदी। त अल्बर्ट आइंस्टाइन ऐं हुनजी जेको पीउ हुयो ऐं माउ हिकिड़े ॾींहुं राति जो डिनर करे रहिया वेठा हुया टेबल ते, समूरा ताम हुननि जे आॾो पिया हुया त अल्बर्ट आइंस्टाइन हिकिड़ी सूप खणी ऐं पंहिंजे प्याले में लाथो ऐं प्याले मां ई स्पून भरे, चमिचो भरे, जीअं ई वात ते आंदई त चयईं त हीउ त ॾाढो गरम आहे। त अल्बर्ट आइंस्टाइन जा जेके उते वालदेन मौजूदु हुया उहे ख़ुशीअ में हिक ॿिए खे ॾिसी मुस्कुराइण लॻा ऐं चवणु लॻा शुक्र आहे अल्बर्ट आइंस्टाइन ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। त उते अल्बर्ट आइंस्टाइन जी माउ हुन खां पुछियो त तूं अॼु ॾींहं ताईं ॻाल्हायो छो न हुयो? त अल्बर्ट आइंस्टाइन चयो त मूंखे उन शइ जी ज़रूरत ई कान पई जो मां ॻाल्हायां। जॾहिं अल्बर्ट आइंस्टाइन वॾो थियो, त केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि अल्बर्ट आइंस्टाइन सां रिलेटेड। त जॾहिं बि अल्बर्ट आइंस्टाइन खे कंहिं प्रोग्राम में घुरायो वेंदो त अल्बर्ट आइंस्टाइन हमेशह बूट पाई वेंदो सिधो ऐं कॾहिं बि साक्स बूट ते न पाता हुया। जॾहिं जो हिकिड़े ॾींहुं कंहिं यूनिवर्सिटीअ में अल्बर्ट आइंस्टाइन खे जो प्रोग्राम हुयो, दावत हुई त अचे ऐं पंहिंजी जेका थीसिस हुयसि थ्योरी ऑफ रिलेटिविटी उहा बयानु करे अचे। त जॾहिं अल्बर्ट आइंस्टाइन होॾे वियो त उते त छोकिरा समूरा खिलनि पिया। हैरत जहिड़ी ॻाल्हि त उते जेके प्रोफेसर्स वेठा या स्टूडेंट्स वेठा उहे इन ॻाल्हि ते न पिया खिलनि त हुनजे खे बूट जे अंदरां जोराबा न हुआ या सॉक्स न हुआ, पर हू हुनजे वारनि ते खिली रहिया जेको हुनजो पंहिंजो स्टाइल हुयो। त कंहिं माण्हू उते अल्बर्ट आइंस्टाइन खां पुछियो त तव्हां एॾा वार छो रखाया आहिनि? त अल्बर्ट आइंस्टाइन चयो मूंखे ज़रूरत ई महसूसु न थींदी आहे त मां इन खे कटरायां ऐं पंहिंजो वक़्तु विञायां। यानी उन्हनि जे लाइ वक़्तु ॾाढो क़ीमती हूंदो आहे। अल्बर्ट आइंस्टाइन जॾहिं स्टूडेंट हुयो, नंढड़ो पढ़ंदो हुयो त हुनजा उस्ताद हुन मां बेज़ार हुया, तंग हुया ऐं हू परेशान कंदो हुओ उस्तादनि खे अक्सर करे। छो त चवनि था त अल्बर्ट आइंस्टाइन खे सवाइ मैथ ऐं साइंस जे ॿियो को बि सब्जेक्ट कोन ईंदो हो। ॿियनि समूरनि सब्जेक्ट्स में फेल थींदो। तॾहिं त अल्बर्ट आइंस्टाइन तालीमी निज़ाम खे एॾो त कोसियो आहे ऐं घटि वधि ॻाल्हायो आहे। हुन चयो आहे त असांजो तालीमी निज़ाम अहिड़ो आहे जो मछीअ खे बि, हाथीअ खे बि, शींहं खे बि ऐं ॿियनि जानवरनि जा नाला खणी चए पियो त वण ते चढ़ो। जेकॾहिं को वण ते चढ़ी थो वञे त उनखे कामयाबु था कोठनि ऐं जेकॾहिं नथो चढ़ी सघे त उनखे जेको आहे त फेल कयो थो वञे। अल्बर्ट आइंस्टाइन जॾहिं हिकु जॻह खां ॿी जॻह ते सफ़रु कंदो त आमतौर ते ट्रेन इस्तेमालु कंदो। त हू ट्रेन ते सफ़रु करे रहियो अल्बर्ट आइंस्टाइन, ॿिया माण्हू बि वेठा हुया। त जेको टिकट कलेक्टर हुयो उहो जो आयो त अल्बर्ट आइंस्टाइन खे चयईं त पंहिंजी टिकट ॾेखार। त अल्बर्ट आइंस्टाइन अहिड़ो कमु कयो जो पंहिंजे खीसनि में हथु हणणु लॻो, हेॾे होॾे ॻोल्हणु लॻो त हुनखे टिकट न पई मिले। त जेको टिकट कलेक्टर हुयो उन दौर में अल्बर्ट आइंस्टाइन खे सुञाणींदो हो। त उन टिकट कलेक्टर चयसि बसि साईं ख़ैरु आहे, मूंखे पक आहे तव्हां टिकट वरिती हूंदी। त बि अल्बर्ट आइंस्टाइन साॻियो ई ॻोल्हे पियो वेठो
त हुन वरी चयुसि त हू अञा ॻोल्हे ई पियो त वरी टिकट कलेक्टर अॻिते टिकट कलेक्ट करणु वियो। सॼी ट्रेन जी टिकट कलेक्ट करे जंहिं वक़्तु वापसि आयो त ॾिसे त 15-20 मिंट गुज़री विया त अल्बर्ट आइंस्टाइन साॻियो ई जेको आहे तलाश करे थो पियो। त अल्बर्ट आइंस्टाइन जॾहिं उहो तलाश पियो करे वेठो त हुन टिकट कलेक्टर चयोसि साईं ख़ैरु आहे, टिकट तव्हांजी हूंदी, तव्हां छो था जेको आहे एतिरी ज़हमत कयो पिया। त अल्बर्ट आइंस्टाइन चयो त मूंखे इहा त ख़बर पए न मां वञा काॾे थो पियो। यानी हू पंहिंजी सोच में एॾो महू हूंदो, एॾो गुम हूंदो जो अल्बर्ट आइंस्टाइन खे ख़बर न पवंदी या इहे नंढियूं नंढियूं शयूं हुन खां विसरी वेंदियूं। असांजो बि हिकिड़ो दोस्त आहे, जॾहिं मां का ॻाल्हि सोचणु शुरू कंदो आहियां त चवंदो आहे काॾे गुम थी आहीं, वरी उन ई पल ई मूंखे वापसि आणींदो आहे। माना सोच जी तकलीफ़ ई न ॾींदो आहे, मथां सोच जी तकलीफ़ अचेसि। अल्बर्ट आइंस्टाइन जी ॻाल्हि थी हले पई त अल्बर्ट आइंस्टाइन हिकिड़े चकर हिकु भेरे कंहिं यूनिवर्सिटीअ मां वापसि पियो अचे, वापसि जो अचे पियो त हुन टैक्सी कई पंहिंजे घर ताईं पहुचाइण जे लाइ। त टैक्सी वारो हुनखे सॼे शहर में पियो घुमाए पियो। अल्बर्ट आइंस्टाइन परेशान थी वियो त हुनखे पंहिंजे घर जो जेको पतो हुयो या एड्रेस हुई उहा विसरी वई। त अल्बर्ट आइंस्टाइन खां हुन पुछियो साईं तव्हां वञणा काॾे आहियो, मूंखे ॿुधायो त अल्बर्ट आइंस्टाइन खे जॾहिं का बि शइ सम्झ में न आई त चई भला अल्बर्ट आइंस्टाइन जो घरु ॾिठल अथई? त हुन चयो हा साईं बिल्कुलु मूंखे ॾिठल आहे। चई मूंखे उते लाहे हले। त उहो अल्बर्ट आइंस्टाइन खे उन जॻह ते आयो ऐं अल्बर्ट आइंस्टाइन खे उते लाथईं। अल्बर्ट आइंस्टाइन जी हिकिड़ी आदत अहिड़ी अजीब हूंदी, जॾहिं हू प्रोग्रामनि ते वेंदो त हुनखां माण्हू अक्सर करे पंहिंजो टेलीफोन नंबर वठंदा हुया। त हिकिड़े भेरे अल्बर्ट आइंस्टाइन खां कंहिं टेलीफोन जो नंबर वरितो त नंबर जो पुछियुसि त अल्बर्ट आइंस्टाइन चयो त इहा डायरी पई आहे जेका, इहा खणी अचो। डायरी खणी उहा खोले ऐं अल्बर्ट आइंस्टाइन उन माण्हूअ खे नंबर ॿुधायो त उन माण्हू चयसि साईं तव्हां नंढिड़ो नंबर आहे डिजिट्स में, इहो बि तव्हां यादि नथा करे सघो? त चई मूंखे ज़रूरत ई पेश नथी थिए, जॾहिं हीअ डायरी आहे त पोइ इहो बि ॿार ज़हन ते छो खणा। यानी हू का बि शइ ज़हन ते खणणु न पियो चाहे, न ई एॾो वज़न पियो करणु चाहे। अल्बर्ट आइंस्टाइन हिकिड़े चकर पंहिंजी लेबॉरेटरीअ में वेठो हुओ, लेबॉरेटरी में कमु करे रहियो त हुनजो नौकर हुनजे लाइ कुझु खाइण जो सामान खणी आयो। जंहिंजो सामान खणी आयो त अल्बर्ट आइंस्टाइन खे कम में जो ॾिठईं त उहो रिलेटिविटी वारी थ्योरीअ ते कमु पियो करे वेठो। त नौकर चयो साईं इहा थ्योरी त सॼी मूंखे यादि थी वई आहे। त अल्बर्ट आइंस्टाइन चयो पक में यादि थी वई थी? चई हा। चई मूंखे ॿुधाए। त हुन अल्फ खां वठी ये ताईं सॼी थ्योरी जेके कॉन्सेप्ट हुया, मैथ जा जेके टर्म्स हुया या जेके साइंटिफिकली इस्तलाह हुया, उहे समूरा हुन डेफिनेशन्स बयानु करे वयूं। त अल्बर्ट आइंस्टाइन खे ॿिए ॾींहं ते हिकिड़ी यूनिवर्सिटीअ जी दावत मिली। त अल्बर्ट आइंस्टाइन हुनखे चयो त तूं इहो सेमिनार अटेंड करे सघीं थो? उन टाइम में अञा शुरूआति हुई, अल्बर्ट आइंस्टाइन एॾो मशहूरु कोन हुयो। त हुन चयो हा साईं मां इहो अटेंड करे सघां थो। अल्बर्ट आइंस्टाइन वियो, उहो हुनजो नौकर वियो उते सेमिनार अटेंड करणु। जॾहिं अल्बर्ट आइंस्टाइन जो नौकर सेमिनार अटेंड पियो करे वेठो त उते हुन सॼो ई थ्योरी जो कॉन्सेप्ट जेको हुयो उहो बयानु कयो बिना कंहिं हटक जे, कॉन्फिडेंस सां। छो जो हू हुनजो नौकर हुयो पर हुनजी कॉन्सेप्ट एॾा क्लियर थी विया जो हू घबराए न पियो, परेशान न पियो थिए। त जंहिं वक़्तु जो सुवालनि जवाबनि जो वारो आयो त जेके ऑडियंस हुया उहे बहितरीनु प्रोफेसर्स हुया, साइंटिस्ट हुया ऐं उन्हनि जा केतिरा ई तजुर्बा थियल ऐं मशहूरु हुया दुनिया में। उन्हनि सुवाल पुछणु शुरू कया। जंहिंजो अल्बर्ट आइंस्टाइन जे नौकर खां सुवाल पुछनि थ्योरी ऑफ रिलेटिविटीअ ते, त हुन समूरा ई सुवालनि जा जवाब मुकमल तौर ते सही ॾिना। त हिकिड़ो जेको प्रोफेसर हो पुठिते वेठो थियो उहो अल्बर्ट आइंस्टाइन जे ख़िलाफ़ु हूंदो हुओ। त उन अल्बर्ट आइंस्टाइन खां हिकिड़ो ॾुखियो सुवालु पुछियो त हू नौकर हुयो ऐं हुनजो उन जे बारे में त को पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर ई कोन हुयो त हू हुनखे कीअं जवाबु ॾिए। त हू बाक़ाइदे कॉन्फिडेंस सां बिना कंहिं ख़ौफ़ जे हू फुली मोटिवेटेड हुयो। त उन चयो बसि इहो सुवालु आहे? इहो सुवालु त मुंहिंजो नौकर बि इन जो जवाबु ॾेई सघे थो। हुन इशारो कयो पंहिंजे नौकर ॾे यानी अल्बर्ट आइंस्टाइन ॾे। त अल्बर्ट आइंस्टाइन मथे आयो ऐं अचण सां ई जेके बि हुनजा सुवाल हुया उन प्रोफेसर खे हुनजा जवाब ॾिनई। त पोइ सॼे शहर में ऐं इवन मुल्क में इहा हुल थी वियो त अल्बर्ट आइंस्टाइन पाण त होशियारु आहे पर हुनजो नौकर बि एॾो होशियारु आहे जो ॾुखियनि सुवालनि जा जवाब थो ॾिए पियो। जॾहिं अल्बर्ट आइंस्टाइन दुनिया मां हली वियो, गुज़ारे वियो, हू मरी वियो त हुनजे दिमाग़ ते रिसर्च कई वई। चवनि त अल्बर्ट आइंस्टाइन जो दिमाग़ बि आम माण्हू वांगुरु ई हुयो।
पर हुन जे दिमाग़ ते सन्हा सन्हा लेयर्स हुया, एतिरा घणा लेयर्स हुया जेके ॿियनि माण्हुनि जी भेट में वधीक लेयर्स हुया, ऐं तंहिंजे करे ई हू ज़हीन ऐं होशियारु हुयो। अल्बर्ट आइंस्टाइन चवनि था दुनिया जो जेको आम ज़हन हूंदो आहे माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, हुन आम इंसान खां वधीक इस्तेमालु कयो ऐं हुन पंहिंजो तारीख़ ते पंहिंजो छाप छॾियो। हीउ ज़हन जेको आहे असांखे जेको मिलियल आहे, इहा हिकिड़ी बहितरीनु नेमत आहे। जेकॾहिं उन खे सुठे नमूने सां इस्तेमालु कयो वञे त असां कंहिं सुठी शइ खे तख़लीक़ करे सघूं था, असां को नओं कमु करे सघूं था, असां दुनिया में तब्दीली आणे सघूं था, पंहिंजो पाण में तब्दीली आणे सघूं था, मुआशिरे में तब्दीली आणे सघूं था। ऐं तब्दीलीअ जे लाइ लाज़िम आहे त माण्हू चूंड सुठी करे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।